वोट वारनि असांखे वोट ॾियण जे बजाए असांजे मुखालफ़नि खे वञी वोट ॾिना आहिनि। इन्हनि सां असांखे चिठियूं करणियूं आहिनि। चिठियूं? मूं सम्झो कोन बावल ख़ान। सम्झी वेंदे जाबिर, पर कमु अहिड़ो करणो आहे जो इलाइक़े जो को बि माण्हू आइंदा अहिड़ी जुरत न करे। पर का सलाह त ॾियो न, मां छा कयां? इहा कई न कम जी ॻाल्हि। हाणे ॿुध, मुझे तो घर ही चढ़ी माखे तो पुट जो भी औलाद काना साहब इन पीरीअ में इनो वॾो घाव कोन बर्दाश्त थींदो। माखे ताणे कहीं लाइ छा थो थिए साहब? चाचा तव्हां सब्र कयो, तव्हां सां पूरो पूरो इंसाफ़ थींदो। न ते बहादुरनि जो हथ आहे। तव्हां ॾिसिजो एफआईआर दाख़िल थियण खां अॻु तव्हांखे केतिरियूं फ़ोनियूं थियूं अचनि। मां तव्हांखे यकीन थो ॾियारियां त कातिल केतिरो बासर छो न हुजे पर कानून जी गिरफ़्त खां बची कोन सघंदो। मां पंहिंजी शहज़ादी थी जे सदमे में मरी वेंदसि। मां मरी वेंदसि। मूंखे ख़बर आहे त इंसाफ़ कोन थींदो। तव्हांजी न्याणी जे कातिल खे ज़रूर सज़ा मिलंदी। तव्हां थाणे ते अची पंहिंजी एफआईआर दाख़िल करायो। अज़ीज़ साहब तव्हां एम्बुलेंस जो बंदोबस्त करे लाश पोस्टमार्टम करायो। ठीकु आहे। बावल ख़ान तव्हां मूं मथां हिकिड़ी ख़ासि इनायत कयो। एसएचओ साहब खे फ़ोन करे चयोसि त पुलिस मां मुंहिंजी जान छॾाए। पोइ जेको तव्हां फ़ैसिलो कयो सो मूंखे क़बूल हूंदो। मां एसएचओ साहब सां ॻाल्हायां थो, ॾिसूं था छा थो चले। न त मां त वेठो आहियां न, तूं घबराए छो थो? हिकिड़ो मिंट चयो। हेलो हेलो, एसएचओ पिया ॻाल्हायो? जी ॻाल्हायां पियो। मां वॾेरो बहावल ख़ान पियो ॻाल्हायां। जी ॻाल्हि कयो, ख़ैर में फ़ोन कयो अथव? मां इहो चाहियां थो त कहिड़ी बि सूरत में इहा एफआईआर न थियणु घुरिजे। मां ॿिन्हिनि धुरियुनि जो फ़ैसिलो कराए छॾींदुसि। बसि तव्हां वधीक कानूनी कार्रवाई न कजो, तव्हांजे लाइ बहितर थींदो। मां तव्हांजे चवण ते कुझु बि कोन कंदुसि। फरियादी मुंहिंजे साम्हूं वेठो आहे। मां उन जे चवण ते सची पकी एफआईआर दाख़िल कंदुसि। मतिलब त तव्हां असांजी इज़त कोन था कयो। जॾहिं मां चवां थो सभु मसइलो मां हल कंदुसि, पोइ ज़िद छो था कयो? तव्हां बि ही जरगा कयो त बाक़ी पुलिस ऐं कानून छा करे? तूं न मुड़ंदे, तूं एफआईआर कर, ॾिसां थो त तूं गिरफ़्तारी कीअं थो करें। मां तमामु जल्द उन मासूम ऐं बेगुनाह न्याणी जे कातिल खे गिरफ़्तार कंदुसि। पोइ ॾिसां थो त केरु थो हुनखे बचाए ऐं पनाह ॾिए। साहब इहो वॾेरो आहे लोफरनि ऐं चोरनि जो साथाई। साहब इहो वॾेरो आहे लोफरनि ऐं चोरनि जो साथाई।
इन जेके गुनाह कया आहिनि उहे ख़ुदा जे कागज़ में लिखियल आहिनि। जी जज साहब, तव्हां मूंखे थोरो तफ़सील खां आगाह कयो। साईं, हक़ीक़त हीअ आहे त मुंहिंजी न्याणी स्कूल पढ़णु वेंदी हुई, कॾहिं मां बि ड्यूटीअ तां मोटी आहिनि त धीअ नाज़िया ख़ैर त आहे? अॼु परेशान पई लॻे। न बाबा, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, बस थोड़ी गर्मी लॻी आहे, इन करे ब्लड प्रेशर घटिजी वियो आहे। पर अम्मा तूं एतिरो ॾकी छो पई? अम्मा बस ईअं ई, मां फ्रेश थी अचां पोइ गॾिजी मानी खाऊं था। अच्छा, पोइ छा थियो? हिकु ॾींहुं मां बि ड्यूटीअ तां मोटी आहिनि त बाबा, मूं इंटर में फर्स्ट पोजीशन खयो आहे, टीचर चवनि था त मिठाई खारायो। हाज़िर मां, मिठाइयूं खोड़, मां सुबुह सां तोखे वठी ॾींदुमि, पोइ कॉलेज खणी वञजांइ। नाज़िया जा पी दर थो खड़कई ॿार, मैं ॾिस त केरु आहे। हा, मां ॾिसी थो अचां। मिठाइयूं खोड़ खोड़ मिलाणीअ जे लाइ, जेके चवण में मिठाई ॾींदासीं। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम पुट, छा हाल आहे? ख़ुशि आहियो न? छा हाल आहे चाचा? ख़ुशि आहियो? अलाह जा करम आहिनि पुट, मां ख़ुशि आहियां। चाचा, तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो हुयो। चओ, छा ॻाल्हि आहे? चाचा, तव्हांखे त ख़बर आहे मां उथा वेठी वारो माण्हू आहियां। कुझु पंहिंजी ज़मीन आहे ऐं वॾेरे जी ज़मीन ऐं हुनजा कमकारियूं बि संभालींदो आहियां। हर गंज आहे ऐं हाणे सोचां थो त शादी कयां। पुट, इहा त सुठी ॻाल्हि आहे, शादी करे ऐं पंहिंजो घर आबाद कर। चाचा, हिन ई रिश्ते जे करे त तव्हां सां मिलण आयो आहियां। तव्हां जेकॾहिं पंहिंजे न्याणीअ जो संग जो त तव्हांजे न्याणीअ जी ज़िंदगी ॾाढी सुठी गुज़रंदी। मां पंहिंजी न्याणी पंहिंजे सौट जे पुट खे ॾिनी आहे ऐं जेको लिखियल पढ़ियल बि आहे। अञा ॾिनी त कान अथव न? मूंखां वधीक सुरीलो ऐं अमीर न हूंदो। न जाबिर, मां ईअं कोन कंदुसि, मुड़ुस जी हिकु ज़बान हूंदी आहे। हिन जो मतिलब त मां जवाब सम्झां? ॿेली मूंखे वधीक न चओ, सिधो जवाब ॾियणु सुठो आहे। ऐं हा, ॿीहर मूंदे इन ॻाल्हि जे लाइ कॾहिं बि न अचिजांइ। मां हाणे हलां थो। अच्छा, इन खां पोइ? साहब, जाबिर ज़ालिम गुस्से में थी करे मुंहिंजी न्याणीअ खे ख़तमु करे छॾियो। ठीकु आहे चाचा साहब, तव्हां घबरायो न, तव्हां सां पूरो पूरो इंसाफ़ थींदो। मां वॾे मुंशी खे चवां थो तव्हांजी FIR दाख़िल करे थो। जी अज़ीज़ सर। जी अज़ीज़ सर, जाबिर जे घर ते रेड कयो थी। जाबिर त कोन मिलियो, पर हुनजे भाउ कासिम खे एफडी तौर खणी आयो आहियां। छा पियो चए जाबिर जो भाउ कासिम? सर, उहो चवे पियो त मुंहिंजो भाउ हाणे मूंसां गॾु नाहे रहंदो ऐं हिन लोफर सां मुंहिंजो को बि तालुक न आहे। अच मूंसां। साहब, मैं गुनाह जरूर कया, पर इन्हें दो में बोलो सुनाया ना ही वो जाबिर जी का मदद कई है। यो जाबिर कॾहिं खां तोसां नाहे मिलियो कादन? साहब, वो 3 ॾींहनि खां जाबिर खे ॾिठो ई न आहे। साहब, वो जाबिर खे फोन बि कयो, पर हुन मूंसां कोन ॻाल्हायो। पक्का सां इहो मोबाइल नंबर जाबिर जो ई आहे न? जी सर, इहो नंबर जाबिर जो ई आहे। अज़ीज़ साहब। जी सर। इहो नंबर ट्रेसिंग ते लॻाए छॾियो। जी बेहतर सर, इहो नंबर ट्रेसिंग ते लॻायूं था। हर हंध शोर आहे, कहिड़ो ही दौर आहे, नफ़रत अना
हवालदार तव्हां वॾा आहियो, बस कुझु बि कयो, मुंहिंजी पुलिस मां जान छॾायो। ख़बर पई आहे त पुलिस मूंखे गिरफ़्तार करण थी अचे, ऐं अदा खे बि गिरफ़्तार करे वई आहे, सुबुह कादन खे बि गिरफ़्तार कयो अथसि। तो घबरा न, मां गाॾी घुराए तोखे हितां कढी थो छॾियां, बाक़ी पुलिस सां मां पाण मुंहुं ॾींदुसि। वठोसि। ही छा थो करीं एसएचओ साहब? मुंहिंजी इजाज़त खां सवाइ तूं मुंहिंजी उतार तां मुंहिंजो माण्हू तो गिरफ़्तार करीं? बावल खान, ही नाज़िया क़त्ल केस में कानून खे घुरबल आहे। बाक़ी रही तुंहिंजी औताक जी ॻाल्हि त मुजरिम आसमान ते हुजे या ज़मीन जे तह में, एसएचओ ग़ुलाम मुर्तज़ा हुनखे ॻोल्हे कढंदो। तूं इहो सुठो नथो करीं। मां हिकु मौज़िज़ शख़्सियत आहियां, पोइ बि तूं मुंहिंजो ख़्यालु नथो करीं? तूं मौज़िज़ शख़्सियत हुजी हा न, त कॾहिं बि कातिल खे पाण वटि पनाह कोन ॾींदी हा। मूंखे तुंहिंजी सॼी ख़बर आहे। तूं पंहिंजी वर्दी ते एतिरो नाज़ न कर। मूं केतिरा ई हितां एसएचओ बदिली कराए छॾिया आहिनि। मुंहिंजो नालो एसएचओ ग़ुलाम मुर्तज़ा आहे। पगार सरकारी खणंदो आहियां ऐं मज़लूम सां इंसाफ़ करणु पंहिंजो फर्ज़ सम्झंदो आहियां। जाबिर वारा असांजा वोटर आहिनि, असां हिननि खे तकलीफ़ में नथा ॾिसी सघूं। अहमद नवाज़ वारनि त असांखे वोट बि कोन ॾिनो। तूं ग़लति आहीं, ग़लति आहीं तूं। हिन जो मतिलबु त जेको तोखे वोट न ॾे उहो भली पियो ज़ुल्म सहे। मां तोखे ॾिसी रहंदुसि, मां मथे ॻाल्हाईंदुसि। बावल खान, तूं हटी परे थी, न त हिन कातिल खे पनाह ॾियण जे ॾोह में तोखे गिरफ़्तार कयां। वठी अचो। जाते बसाह जागे उते गुनाह जागे। बावल खान, मूं तोखे बावल खान, मूं तोखे चयो न त मां मुजरिम खे गिरफ़्तार ज़रूर कंदुसि। तुंहिंजो तोतो मुंहिंजे थाणे में क़ैद आहे, जंहिंखे जल्द बोलराईंदुसि। तूं एतिरो वहशी कीअं थी वियो? मूंखे त हैरत थी अचे तो ते। साहब, मूंखां गुनाह थी वियो, मूंखे उन ते पछताव आहे। हाणे पछताईंदे त छा थींदो? मां नाज़िया जे इश्क में अंधो थी पियो हुउसि। मां चाहियां पियो त नाज़िया मुंहिंजी थिए, पर अफ़सोस ईअं न थियो साहब। मतिलब त पोइ तूं मागू मार, ईअं न? साहब, मूंखे इजाज़त ॾियो त हिन रहज़न खे चीरे फाड़े छॾियां। तो नाज़िया खे छो क़त्ल कयो? साहब, हक़ीक़त इहा आहे त केरु आहीं तूं? ऐं मां ॾिसां पई त घणनि ॾींहंनि खां तूं मुंहिंजो पीछो पियो करी। इहा सुठी ॻाल्हि नाहे। मुंहिंजो नालो जाबिर आहे। जॾहिं खां तोखे ॾिठो अथमि त तोसां दिलि थी वई आहे, ऐं मुंहिंजी नियत में तो लाइ का बि बुराई न आहे। मां तोसां शादी करणु थो चाहियां। मुंहिंजो पीछो न कंदो कर, असां शरीफ़ माण्हू आहियूं ऐं इहा ॻाल्हि मूंखे बिल्कुलु पसंदि न आहे। मां मजबूर आहियां, तोखे नथो ॾिसां त मुंहिंजो ॾींहुं ई नथो गुज़रे। चयमि न त तोसां दिलि लॻी वई आहे। कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे? जेकॾहिं हिते मूंखे कंहिं ॾिसी वरितो, मुंहिंजे खानदान जी इज़त ऐं मुंहिंजो छा थींदो? प्लीज़ ईअं न कर। नाज़िया, ग़लति त मां बि नथो कयां न। ग़लति नथो करी, बाक़ी इहो सही थो करी। रोज़ रोज़ मुंहिंजे पोयां अची मूं लाइ बदनामी जो दाग थो बणिजी। पोइ भला तूं ई ॿुधाए त मां छा कयां? तोखे मां एॾो वणां थी त मुंहिंजे माइटनि सां ॻाल्हाए, बाक़ी मूंखे ईअं तंग न कर।
त पोइ ठीकु आहे, मां ॻाल्हाईंदुसि तुंहिंजे बाबा सां। पोइ साहब, मूं नाज़िया जे पीउ अहमद नवाज़ सां ॻाल्हायो। अहमद नवाज़ रिश्तो ॾियण खां चुप जवाबु ॾेई छॾियो। पोइ छा? पोइ मूं सोचियो त जेकॾहिं मोची न थी न त पोइ कंहिं ॿिए जी बि न थींदी। ऐं पोइ साहब, मूं जज़्बात में अची करे नाज़िया खे क़त्ल करे छॾियो साहब, क़त्ल करे छॾियो। तो ही छा कयो? जंहिंसां प्यार पियो करी उनखे क़त्ल करे छॾी, सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजी अना खे तस्कीन ॾियण जे लाइ तो हेॾो वॾो गुनाह करे छॾियो। तोखे हिन गुनाह जी सख़्त खां सख़्त सज़ा मिलंदी, जेका दुनिया वारनि जे लाइ मिसाल हूंदी।